यूट्यूब साथियों आऊं आहियां जुमन जी उम्मीद तव्हांखे सभु साथियों अॼु हिकिड़े नाविल जो मां ज़िक्र करे रहियो आहियां नुक़्त मां तर्जुमे अॻु में नाविल जा ज़िक्र करे पर हीउ जेको तर्जुमो आहे ॾोखण ॾुधी ऐं संगे सबूर अतीक रहीमी असांजा दोस्त नंगर चवंदा हिन खे तर्जुमो कयो आहे ऐं हीउ नाविल आहे असुल में अफ़गानिस्तान जे पस मंज़र में जेको आहे सो इहे अतीक रहीमी दरी ॿोली जो लेखक आहे। दरी ॿोली हिकिड़ी अफ़गानिस्तान जी वॾी ॿोली आहे जेको सुठी ज़बान आहे दोस्तो उन जो हीउ नाविल आहे संगे सबूर मां यानी कि ख़ामोश पत्थर सबुर वारो ख़ामोश न पर सबुर वारो पत्थर ऐं ॾोखण ॾुधी ऐं नालो जेको आहे सो ठेठि सिंधी नालो आहे ॾाढो सुठो नालो ॾिनो वियो आहे त हिकु औरत जी दास्तान आहे उन चङियुनि हालतुनि में मुंहिंजे मुड़ुसु हिकिड़ो बेहोश कोमा में हलियो थो वञे ऐं हिकिड़ो विरहाक आहे पोइ उन खां पोइ औरतुनि सां जेका कचहरी करे थी उन जो हिकिड़ो दास्तान आहे एॾो शानदारु दास्तान आहे एॾो ज़बरदस्तु आहे जो मां छा ॿुधायां। अगरि तव्हांखे नाविल खपे त मां डिस्क्रिप्शन में जेको आहे सो नंबर ॾियां थो पियो हिन पब्लिकेशन छपियो आहे किताबु ॾाढो ज़बरदस्तु छपियल आहे ऐं दोस्तो अतीक रहीमी वॾो माना जेको आहे सो नालो आहे अफ़गानिस्तान या इंटरनेशनल आहे त हुनखे ॾाढो सुञातो वञे थो। दोस्तो हीउ नाविल अफ़गानिस्तान हिकु औरत जी दर्द किथा आहे जेके अफ़गानिस्तान जी सिंध में बंदूक बरदार बणिजी पिया आहिनि उन्हनि जी पंहिंजे देश में छा पियो थिए उन्हनि जे पंहिंजे देश जी औरत कीअं थी भोॻे उहो सॼो मंज़र हिन नाविल में चिटियो वियो आहे जेको यकीन पढ़ण जे लाइ नई ॻाल्हि हूंदो। दोस्तो हीउ नाविल जेको असांजे दोस्त जेका अर्पना कई आहे तर्जुमे में त नवनि पुराणो नालो न चयोसीं अल्ताफ़ शेख हबीब सनाई रऊफ़ निज़ामानी महमूद मुग़ल अयाज़ भुट्टे अब्दुल करीम चन्नाई साकी राजपूत जेके आहिनि दोस्तो हीअ पंजे पारान जा लफ़्ज़ आहिनि पर मां थोरो तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां। अतीक रहीमी काबिल जे हिकु सरकारी मुलाज़िम जे घर में 62 में पैदा थियो संदसि मोड़नि सिख्या लसिया इस्तक़बाल हाई स्कूल में थी अफ़गान सूर इनकलाब खां जॾहिं सोवियत फ़ौजूं आयूं तॾहिं अतीक रहीमी 1 साल जे पाकिस्तान में पनाह वरिती तंहिं बाद हितां यूरोप निकिरी वियो 1985 में खेसि फ्रांस में सियासी पनाह मिली हिन हुन सूरियूं में तालीम पूरी करण खां पोइ फिल्म निगारी फ़ोटोग्राफी ऐं हिदायतकारी सोरबोन कारी रोज़गार जो वसीलो बणियो। हिन 90 जे ॾहाके में लखण शुरू कयो संदसि पहिरीं तख़लीक़ दरी ॿोली हुई जेका ख़ाक वो ख़ाक्स्तर जे सर हेठि 2000 में उहो किताबु तुर्ती तर्जुमे थियण खां पोइ यूरोप या ॾखिण अफ्रीका में मशहूरु थी बेस्ट सेलर बणिजी वियो। अतीक रहीमी जी हिदायतकारी हेठि इन नाविल खे अर्थ एंड एशिस सीरीज़ हेठि फिल्मायो वियो उहा फिल्म 50 खां वधीक मेलनि में ॾेखारी वई खेसि 25 खां वधीक अवार्ड मिलिया। दोस्तो 2000 में तालिबान जे हारण बाद अतीक रहीमी 17 वरनि जी जलावतनी खां पोइ पंहिंजे वतन मोटिया वियो 150 साल पुराणे मॉडल वारे बॉक्स कैमरा में काबुल जूं तस्वीरूं वरिताईं इन मां 6 तस्वीरूं लंडन जी विक्टोरिया अल्बर्ट म्यूज़ियम ख़रीद कयूं। अतीक रहीमी 2008 में पहिरियों फ्रांसवी नाविल संगे सबूर छपियो इन नावल खे फ्रांस जो सभ खां वॾो एवार्ड प्रिक्स कानोस मिलियो। हिन नावल में अफ़गानिस्तान जे पस मंज़र में हिकु अहिड़े नारी जो चित्र चिटियो वियो आहे जंहिंजो मुड़ुसु इनकलाब अफ़गानिस्तान ख़िलाफ़ु मुजाहिद हो ऐं गोली लॻण जे करे कोमा में वञी चुको संदसि ज़ाल इन साह खणंदड़ पर पथर वांगुरु बेजान बुत बणियल मुड़ुस जी सार संभाल कंदे हिन जे पासे में वेही जेका समूरा ॾुख सूर आंसू उमेदूं अंज ईज़ा वाक़िया ऐं हादसा खेसि ॿुधाईंदी रहे थी। इन नारी जे 90 सालनि वारी सघरे जीवन में उहो पहिरियों भेरो आहे जो पंहिंजे मुड़ुस सां सिधी रीत मुखातिब थी सघे ऐं पाण पंहिंजूं भावनाऊं ऐं जीवन कथा डिॼंदे बयानु कंदी रहे थी। हिन आस सां गॾु संदसि संगे सबूर जा सभई अंज छुई वेंदो ऐं पोइ खे सभिनी ॾुखनि ॾाखणनि खां मुक्ति मिली वेंदी। हिन नावल ते 2012 में अतीक रहीमी जी हिदायतकारी हेठि फिल्म ठही चुकी आहे। दोस्तो हीअ मां ज़रूरी पियो सम्झां थोरो इंट्रोडक्शन ॾियण लाइ जीअं तव्हांखे नाविल पढ़ण में सम्झण में ऐं नाविल खे ख़रीद करण जो उत्साह पैदा थिए या हिन टुकड़े खे पढ़ी करे तव्हांखे जेको आहे सो अतीक रहीमी ऐं नावल जो पस मंज़र छा उहो थोरो पेश करणु ज़रूरी पियो सम्झां। अतीक रहीमी जे ॿियनि तख़लीम में यक हज़ार औता ख्वाब ऐं दरसी ॿोली में छपियल नाविल आहिनि इन जो अंग्रेज़ी तर्जुमो बि थी चुको आहे। संदसि नए नाविल जो नालो लोगत बर्दाश्ती दोस्तोस्की ते लोगत आहे ऐं उहो अॼुकल्ह पेरिस में रहे थो। दोस्तो हीउ जेको आहे सो वधीक जेका लिखे थो इन वतन जे बाकमाल शाइर कहाणीकार नावल निगार मौसीक़ार ॻाइणु अॼु दर्द धिका खाई रहिया आहिनि। जलावतन जी पीड़ा सही रहे इन वतन जी औरत सां गॾु 40 साल में छा रहे वापरायो इन जी
पोतामेल ऐं हिन नावल में पोतामेल में हिन नावल में अफ़गानी औरत जी दांह अफ़गानिस्तान जी तारीख़ जे वर्कनि में संभाले सघिजी आहे या न, पर अफ़गानी दरी अदब ज़रूरु महफ़ूज़ थी वई आहे। उहो अफ़गानी जेको सिंध में साम्राज्य किरदारु अदा करे रहियो आहे, जेको असांखे अक़िलनि तब्दील करण लाइ मालिकनि सां ॿिठु लॻो, जेको असांजे वतन ऐं वाला में अॻे खां अॻिरो आहे, जेको कराची तरे मेरी अख रखी वेठो आहे। उहो अफ़गानी पंहिंजे वतन में केॾा कीस करे चुको आहे, केॾा सही चुको आहे, उनजो चूर चूर अतीक रहीमी वटि आहे। पख्तून पश्तो पठान हिकु ई आहिनि, सवाइ उन सिंध पठान जेको सिंध खे पंहिंजो वतन थो सम्झे। बाक़ी सिंधी अक्सर नफ़्सियात उहा ई पुराणी आहे। दोस्तो हीअ हिन में मां नथो वञा, बाक़ी हीअ जेको आहे सो हिकिड़ो जेको तर्जुमे निगाह जो हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मां तव्हां ॼाणो ज़रूरी पढ़ण थो चाहियां त अफ़गानिस्तान मां मुंहिंजो नीह नातो आहे। उहो नातो क़दीम तारीख़ जे सां पिया, उहा तारीख़ी जेका असांजे रत सां भरी पए, उहा तारीख़ जेका ख़ुदि पठण अफ़गान जे रत सां ॻाढ़ी लॻी पए। उहो मुल्क जेको माज़ी में कंधार, जंहिंखे असां कंधार सॾियूं था नाले सां मौजूदु, जितां जा फोरू रज़ू लुटरा महमूद अहमद शाह अब्दुल्ला शहाबुद्दीन गोरी, मदद अली पठान, तैमूर शाह ॿिया जॾहिं बि बुखमरान दाता ईरानी कलाती पुरनि सां गॾिजी हिंद सिंध ते घल चाढ़े ईंदा हुआ। उहो मुल्क सिंधियुनि सां हार सूब सुकाइणु पड़ पियो। दोस्तो जेको आहे सो अफ़गानिस्तान जे पस मंज़र में ॾाढो ज़बरदस्त नाविल आहे, ॾाढो सुठो नाविल आहे। अगरि तव्हांखे हीअ नाविल पढ़णु चाहियो था त मां हिन डिस्क्रिप्शन में हिनजो नालो ॾियां थो पियो, नंबर ॾियां थो पियो कॉन्टेक्ट कंहिंखे घुरिजे या हिन इदारे खां जेको आहे सो घुराए सघे थो। इदारे जो मां जेको आहे सो ॾस पतो हीअ आहे। अगरि असां फ़ोन नंबर आहे त बि हिन इदारे जो ही फ़ोन नंबर आहे, अगरि हिन को सिधो घुराए सघो, या वरी जेको आहे सो तर्जुमे निगाह जो जेको आहे सो नंबर बि ॾियां थो पियो। अगरि कंहिंखे सिधो घुराइणो हुजे, हीअ असांजो हिन एड्रेस ते तव्हां ख़त लिखंदो घुराए वठंदो। भई नंबर बि मां डिस्क्रिप्शन में ॾियां थो पियो। दोस्तो अफ़गानिस्तान जे पस मंज़र में ॾाढो सुठो नाविल आहे। हिकिड़े जंगी हालतुनि खां पोइ कीअं कहिड़े नमूने चिटियो वियो आहे। हिकिड़ो ॾिसो न, मां अॻु में बि ॻाल्हि कंदो आहियां त नाविल जो हिकिड़ो ॾांहुं हूंदो आहे, लिखण जो फ़न हूंदो आहे। ऐं तर्जुमे जे हवाले खां मां चवंदो न, तर्जुमो ॾाढो ज़बरदस्तु आहे। तव्हांखे ईअं महसूसु न थींदो, छो त नंगर चना जो हीअ 34हों किताबु आहे। हिन माना सिंधी उर्दू मां सिंधीअ में, सिंधीअ मां उर्दू में, पंजाबी मां सिंधीअ में, बिरावी मां पश्तो मां हिन असांजे दोस्त तर्जुमा कया आहिनि। ऐं हिन जो ॾाढो ॾांहुं आहे, तर्जुमा ॾाढा ज़बरदस्तु तर्जुमा अथसि। तव्हां हिकु दफ़ो पढ़ंदो तव्हांखे महसूसु न थींदो त को माना वाक़ई तर्जुमो आहे। हिन जी नंगर चना जी हिकिड़ी इहा ख़ासियत आहे त हू फ़ोन करे पुछंदो आहे। पश्तो अदीब हुजनि, बलोच अदीब हुजनि, बिरावी हुजनि, पंजाबी हुजनि, उर्दू ॻाल्हाईंदो हुजनि, सिराइकेरा हुजनि, या असांजा जेके सो गिलगिती हुजनि, अहिड़नि दोस्तनि सां राब्तो करे ऐं पाण उहे पुछा कंदो आहे। हिंदु को ॿोली हुजे, कहिड़ी बि पाकिस्तान जी ॿोली हुजे, हुनखे पुछा करे लफ़्ज़नि जी माना पुछंदो आहे। किताबु ॾाढो सुठो आहे, वॾी थी वई आहे। तव्हांखे वीडियो खे लाइक कमेंट शेयर करणु न कजे। थैंक्यू दोस्तों।